सिंध अंदरि वॾेरा गर्दे जो ॾाढी जबर भयानक रूप इख्तियार करे आम सिंधियुनि जो जीअण जंजाल बणाए रहियो आहे। पर ईअं बि नाहे त हिन ज़ुल्म ख़िलाफ़ मुकमिल माठार छायल आहे। के अॾा इंसान हिन ज़ुल्म ख़िलाफ़, हिन जबर ख़िलाफ़ हक़ जो नारो बुलंद करे रहिया आहिनि। ही सिंध आहे, तव्हां सच चवंदो त तव्हांखे सज़ा ज़रूर मिलंदी। सो हिन खे बि सच चवण जी, हक़ जो नारो बुलंद करण जी सज़ा मिली। मथस हिक नारीअ खे अगवा करे ज़ना जो कूड़ो केस दाख़िल कयो वियो, पर हू उन कूड़े केस मां बरी थी न रगो पंहिंजे शहर आॾो पर सॼी सिंध आॾो सुर्ख़रू थियो ऐं जेल मां निकिरण बाद संदसि मज़ाहिमत माठी थियण बदिरां वेतर सगारी थी वई। पुछियोसीं ॾाढो निराश थो लॻी, हिन सुकल शाख ऐं उदास वणनि वटि छो वेठो आहीं? त चयाईं, वण शाख ऐं मां हिक ॿिए खे आथत ॾेई रहिया आहियूं। वणनि जी जेका दांहि ॿुधी, वणनि जे हेठां बीहण, वणनि सां ॻाल्हाइण, वणनि असां सां ॻाल्हायो, बसि हिक ॿिए जी दांहि ॿुधूं था। ऐं कहिड़ी दांहि थो करे वण जो ख़्यालु इहो आहे त जेतिरो थी सघे सिंध जी बका जेको पाणी जी सूरत आहे, पाणी असांजो बचाए। पाणी मिलंदो त बिल्कुलु इहे वण पंहिंजी उन शिकिल में। निम जो वण छा थो चए? निम जो वण त वफ़ादार वण आहे। निम जो वण थो चए त जेतिरो थी सघे असांखे बचायो। बेदमुश्क वारो छा थो चए? बेदमुश्क जी ख़ुशबू लाजवाब आहे। चवे छा थो पाणी बारे में? उनजो बि इहो ई ख़्यालु आहे, वण कहिड़ो बि हुजे, वण जो हम ख़्याल आहिनि। वणनि जो ग्रुप बंदियूं त कोन वणनि में? न इन में मां हिक ॿिए ख़िलाफ़ बयान त कोन था ॾियनि न? न इन में मुंहिंजो ख़्यालु आहे त वणनि जो धण न लॻे गॾु वेहंदा सभु? बिल्कुलु वेहंदा। हा वेहंदा बिल्कुलु। वाकई ही शाखूं, ही वाह, ही वण टिण ॿूटा, पखी पखण, चौपायो माल एसि ताईं जो सिंध जूं हवाऊं बि इहो ई चई रहियूं आहिनि त सिंधुअ ते ढाढ़ो ना मंज़ूर के नाल समूरा ना मंज़ूर। बसि संदन सदाउनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। छा ही सभु सिंधुअ खां सवाइ जीअरा रही सघंदा? सिंधुअ में संदन साह हुआ। कहिड़ी ख़बर त ही सिंधुअ सां असां तव्हां खां वधीक प्यार कंदा हुजनि। वाह चनी तो बुक न दींदुसि, सिंध जो पाणी डुक न दींदुसि। केनालनि ख़िलाफ़ संदसि जोहद ऐं तहरीक त ताज़ी ॻाल्हि आहे, पर हू गुज़िरियल 20 सालनि खां हक़ ऐं सच जो नारो बुलंद कंदो अचे। हू मिसकिन जी मदद कंदो अचे, ज़ुल्म ख़िलाफ़ नारो बुलंद कंदो अचे, सच जो सगारो आवाज़ बुलंद कंदो अचे। भले चौतरफ़ वॾेरनि जो ॾहकाव ऐं साज़िशुनि जूं कोड़कियूं छो न हुजनि, पर ज़मीर ज़िंदा ऐं दिलि सिंध लाइ धड़कंदी हुजे त सच जे सगारे आवाज़ खे केर बि माठो नथो करे सघे। उत्तर सिंध ऐं ख़ासि तौर कंबर शहदादकोट ज़िले में, जिते जो आम सिंधी माण्हू भोतार के ॼार में फाथल आहे, जिते वॾेरनि जो वस पुॼे त आम सिंधीअ खे साह बि खणण न ॾियनि, जिते पंहिंजो हक़ घुरण ते ॾाढा मुड़ुस ॾमर बड़जी कड़की पवनि, अहिड़े निज़ाम ख़िलाफ़ बाग़ी बणिजी जीअण वाकई दिलि गुर्दे जो कमु आहे। 2005 खां वठी आऊं सरगर्म आहियां, पंहिंजे वसाइल कोशिशूं कंदा आहियूं, ख़ासि करे जेके बुनियादी मसइला आहिनि शहर जा, उन्हनि जे हल जे लाइ कोशिशूं वठंदा आहियूं। बहैसियत ऐं सियासी कारकुन जेको जो ख़्यालु आहे त नसीराबाद शहर वार PS17 त हिते ओवरऑल पीपल्स पार्टी जो होल्ड रहियो आहे। पंहिंजी कोशिशि रही आहे त शहर जे माण्हुनि मां ख़ौफ़ ऐं लालच जेके ॿ बीमारियूं आहिनि उहे कढजनि। त घणे क़दुरु असां उन में कामयाबु आहियूं। बदिले में सियासी इंतकामी कार्रवाई बि थींदियूं रहियूं आहिनि ऐं काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं बि ॾिनो आहे। कहिड़ियूं कार्रवाई थियूं आहिनि? कार्रवाई सियासी इंतकामी कार्रवाई मां मुराद त पाण इलेक्शन में बीठा आहियूं, बल्दियाती इलेक्शन में मूं हिसो वरितो, पीपल्स पार्टी उम्मीदवार जे अॻियां बीठो हुयुसि। हू न समाज खां न ई सरकार खां बग़ावत करे थो, पर हू हिन ज़ालमाने सिस्टम जो बाग़ी आहे। हुन पंहिंजे शहर में को इनक़िलाब न बांधो हुजे, पर एतिरो सो ज़रूर आहे जो हौसले हिम्मत सां वॾेरनि जे किले में परेशानियूं पैदा ज़रूर कयूं आहिनि। असांजी साबित क़दमी सां शहरी मसइलनि ते आवाज़ उथारण सां ऐं तकलीफ़ूं जेके मुसीबतूं बर्दाश्त कयूं आहिनि, त उहे सिर्फ़ु इन जे करे त नसीराबाद शहर जे माण्हुनि मां सरदारनि भोतारनि ज़रूरु ई तव्हांखे ख़बर आहे त सिंध में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, समूरी मशीनरी उन्हनि जी आहे, त उन बावजूदि हिते आम जेको माण्हुनि जो आहे साह खणण बि ॾाढो मुश्किल आहे। त इन सूरत हाल में असां पंहिंजे साबित क़दमी सां पंहिंजे वसाइल जेका असांजी सियासी थोरी घणी सलाहियत आहे
उन जे बदौलत असां नसीराबाद शहर मां घणे क़दुरु माण्हुनि मां ख़ौफ़ ख़तमु कयो आहे। हू समाज लाइ ॻाल्हाए थो, सिंध लाइ मज़ाहिमत करे थो ऐं आम सिंधियुनि लाइ मुहाॾा अटकाए थो। सिंधी माण्हुनि खे रॻो उत्साह ॾियण जी ज़रूरत आहे। जीअं हिन ज़ुल्म ख़िलाफ़ हिन बाग़ी नौजवान ॾिनो, पोइ दुनिया ॾिठो त नसीराबाद जहिड़े शहर में इलेक्शन दौरान वॾेरनि कीअं तारीख़ी शिकस्त खाधी। गुज़िरियल जेका जनरल इलेक्शन थी उन में असांजो GDA अॻवान हुयो PS17 ते उम्मीदवार जावेद अहमद खोखर साहब, जिन जी असां सियासी इख़लाक़ी मदद कईसीं, छो जो NTPP सियासत कयूं था। त उन में नसीराबाद शहर में असां पीपल्स पार्टी खे टफ टाइम न बल्कि उनखे मुकमल तौर ते हिकिड़ो शिकस्त ॾिनीसीं। 10 पोलिंगनि मां असां 9 पोलिंगियूं खटियूंसीं। यानी इन मां मुराद आहे त असांजी जेका सियासी समाजी साबित क़दमी आहे उन मां शहरी मुतमिन हुया। उन्हनि सम्झो ऐं साम्हूं केरु वॾेरा हुआ, साम्हूं बिल्कुलु वॾेरा पीपल्स पार्टी जो MPA चूंडियल MP हाणे जेको 47 फार्म ज़रिए चूंडिजी आयो साहब बोरान चांडियो साहब, उन जे अपोज़िशन में असांजो GDA अॻवान हुयो जावेद अहमद खोखर साहब। हीअ आहे आसिफ़ काठियो, नसीराबाद जो ही नौजवान वॾो मुतहरिक माण्हू आहे। संदसि ॻाल्हियुनि मां लॻे थो त हुन पंहिंजो पाण पंहिंजी ज़ात खे ठाहिण बदिरां समाज खे अर्पे छॾियो आहे। फार्मी कुकड़नि जो दुकानु हलाए गुज़र सफ़र कंदड़ ही नौजवान वाक़ई वॾो अरडो इंसानु आहे, जो ख़तरनाक कूड़ा केस, गिरफ़्तारियुनि, लाकपनि ऐं मौतमार धमकियुनि बावजूदि पंहिंजे नज़रिए खां न मुड़ियो। ॾाढी मन मस्तीअ ख़िलाफ़ पंहिंजी पुरअमन जंग जारी रखियो अचे। उन्हनि FIR करायूं हुयूं, पोइ दोस्तनि सॼणनि असांजूं ज़मानतूं करायूं, उनखां बाद में वरी असां मुंहुं ॾियूं था। 2024 में बि हिकिड़ी FIR थी, छोकिरी अगवा ऐं नौज़बिल्ला ज़िना जे केस में मूं ते FIR थी, जंहिंखे फेस कयोसीं। ऐं बदिले में जेका मुतासिर धुर हुई उहे मज़लूम हुया, उन्हनि अॻु ई जेको आहे सो तमामु घणा हारजी थिया हुया। जॾहिं हे केस जेको आहे सो ग़लति साबित थियो, कूड़ो साबित थियो, त बदिले में हू मेड़ मिंथ काफ़िलो करे बि आया, जंहिंखे असां माफ़ु करे छॾियोसीं। आसिफ़ काठिया जी शख़्सियत जो सभ खां काराइतो पासो आम सिंधियुनि में सुजागी ऐं उत्साह आणण जी कोशिश आहे। ऐं जंहिं ॾींहुं इहे ॿई शयूं सिंधियुनि में अची वयूं त हिन ज़ालिमाणे सिस्टम ख़िलाफ़ सिंधियुनि जे उथंदड़ आवाज़ खे केर बि रोके न सघंदो। सुनो तई तूफ़ान बुधी छॾ, सिंधियुनि जो ऐलान बुधी छॾ। सच इहो आहे त असांखे पंहिंजो शहर प्यारो आहे, असांखे पंहिंजे शहर जा माण्हू प्यारा आहिनि, शहर जी बका प्यारी आहे। ऐं असांजी कोशिशि आहे त नसीराबाद शहर खे हिननि वॾेरनि सरदारनि भोतारनि जी जेको ख़ौफ़ वारी हरासमेंट जेका हिकिड़ी लहर आहे न, त बाबा जेकॾहिं मां हीअं न कंदुसि त हीअं कंदा, त असां उहा ख़तमु करण जी नियत इरादे सां पंहिंजूं ही सभु तकलीफ़ूं बर्दाश्त करे बि चुरपुर कयूं। वॾेरो जेकॾहिं अवाम दोस्त आहे त असांजो अखियुनि ते, पर जेको वॾेरो ज़ालिम आहे, वॾेरो सियासी इंतकामी कारवायूं कराए, त उहो वॾेरो अवाम दोस्त आहे। तव्हां ॿुधूं था उहो त चवंदा असां त वॾा अवाम दोस्त आहियूं। अवाम दोस्त जेको साईं पाण बज़ाहिर हिकिड़ो इंसानु हूंदो आहे उहो त चवंदो मां सही आहियां, बाक़ी ॿिया सभु ग़लति आहिनि। पोइ छा आहिनि हू हुननि जी पॉलिसी इहा आहे त खाओ, खारायो, मारियो, मारायो। ठीकु आहे, असांखे इक़्तिदार खपे, असांखे सीट खपे, अवाम वञी धूड़ पाए। आसिफ़ काठियो न रॻो सियासी तौरु सरगर्म आहे, पर हू ग़रीब मिसकिननि जी मदद लाइ पाण पतोड़ींदड़ नौजवान आहे। हू कॾहिं पंहिंजे हणावणा, कॾहिं सरंदीअ वारनि जे सहकार सां, त कॾहिं झोली फंड कठो करे पियो मिसकिननि जी मदद कंदो आहे। आसिफ़ काठियो चवे थो त उहो वक़्तु परे नाहे जॾहिं हिन ज़ालिमाणे सिस्टम ख़िलाफ़ सॼी सिंध उथी पवंदी। जेकॾहिं ईअं थियो त पोइ छा थींदो? शायदि हीअं थींदो। अवाम में शऊर आयो आहे, पर वरी बि ॻाल्हि इहा ई थी थिए त जेके हिननि खे चूंडराइनि था, जेका खिलाई मख़लूक आहे 47 फार्म ज़रिए जेका चूंडराए थी, उहा ई हिननि जो ज़रियो आहे। बाक़ी अवाम हिननि खां नफ़रत उहो भला घणा ॾींहं हलंदा, ज़रूरी न आहे त सदाईं उहो खिलाई मख़लूक हुजे। हर उरूज जो ज़वाल त अचिणो आहे न, त हिननि जो असीं ज़वाल था सम्झूं। इंशाअल्लाह अल्लाह कंदो अवाम जी ताक़त सां ज़रूरु सिंध में हिननि खे। आसिफ़ काठियो पंहिंजे शहर जी तामीर ऐं तरक़ीअ लाइ बि जाखोड़ींदड़ आहे। नसीराबाद जे साञा वंदनि पारां हणावणा ख़र्च करे बाईपास ते दिल चौक तामीर कराइण, तोड़े अमरीका में रही पंहिंजे अबाणे शहर लाइ पाण पतोड़ींदड़ कमरदीन कल्होड़े पारां शहर लाइ डोनेट कयल हिन आबशारे खे तामीर कराइण में बि आसिफ़ काठे जो कलीदी किरदारु हो। कमरदीन कल्होड़े जे तावन ऐं सहकार सां लती बि आबशार ठारायोसीं। और ठहण खां पोइ मेंटेनेंस जे लाइ पीपल्स पार्टी जे पंहिंजो टाउन चेयरमैन यूसुफ अज़ीज़ शुट्टो साहब खे गुज़ारिश कईसीं त बाबा असां पंहिंजे हथ सां ही शयूं ठारायूं आहिनि, महिरबानी करे मेंटेनेंस तव्हां टाउन इंतिज़ामिया हिन खे जेको आहे सो कंदा अचो मेंटेनेंस। पर उन्हनि जी बेध्यानी
लातालगी इन्हनि शयुनि सां हिकु त ठाहिनि कान था, बहितर जेके असां शयूं हथ सां ठाहियूं था उन्हनि खे मेंटेनेंस बि नथा कनि। करोड़नि जी बजट आहे पर उहा बजट सम्झ में नथी अचे, ॻाल्हि त काॾे थी वञे। तव्हांखे मां सवेर विज़िट कराई त डिग्री कॉलेज जे साम्हूं शहर जी सूंहं जे लाइ असां हिकिड़ी नसीराबाद जी दिलि नाले सां हिकिड़ी ख़ूबसूरत दिलि ठाराईसीं। उहा बि असां पंहिंजे मुखी नज़रात जेके इंसान दोस्त आहिनि, अदा कमरदीन आहे, असांजी मोहम्मद रफ़ी लगारी आहे, असांजो रबर रखियो ओडाणो साहिबु आहे, काफ़ी अहिड़ा नाला आहिनि जिन जे तामन ऐं सहकार ऐं कोशिशुनि सां असां नसीराबाद शहर जी सूंहं वधाइण जे लाइ अहिड़ियूं शयूं ठाराईसीं। पर उन्हनि जी बेध्यानी, इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबु उहे शयूं मतिलबु लावारस लॻी पियूं आहिनि। न रुगो आसिफ़ काठियो, अव्हां खे सिंध जे हर इलाइक़े हर शहर में अहिड़ा नौजवान मिली वेंदा जेके वॾेरनि जी वाठागिरीअ बदिरां इज़त ऐं ख़ुददारीअ सां पाण बि जीअण चाहिनि था ऐं ॿियनि खे बि ज़ुल्म ख़िलाफ़ ॿधी लाइ उत्साह रहिया आहिनि। सिंध अंदरि ज़ुल्म जेतिरो वधी रहियो आहे, ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ ओतिरो सगारो थींदो वञे। जीअं चइबो आहे न त अञा रुञ मां रड़ अचे थी अचे, मतां ईअं सम्झी मुआ मोर सारा। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कजो ऐं पंहिंजे हिन चैनल जो पिणु